छाजो बंदो ॾिनो थी ॿुधाए छाजी सपोर्ट ॾिनी थी छेणनि जी सपोर्ट ॾिनी थी जेके छेणा परावा पिया आहिनि हे छेणा पिया आहिनि उन्हनि जी तो सपोर्ट ॾिनी आहे तोखे ठेकेदार चयो आहे त इहो ॾे त बाबा उहा त पोइ जॾहिं तव्हां विधी हुआ असांखे ख़बर आहे 8 साल थिया आहिनि हे रोड 10 चकर ठहियो आहे इहे हिते खॾा पिया आहिनि हिते सभु शइ पई आहे ॿुध कारपेट जी ॿी ॻाल्हि आहे तव्हां हे साइड वारी मिटी खाई था वञो ॿुधे न तूं बीठो आहे मज़दूर पोइ हथ कढेसि चयोसि मुंहिंजी हुते बेइज़ती थी थिए ॻोठ वारा ॻाल्हाइनि था ॿुधे मां हाणे हे तव्हांजे वञो हुनखे ॾेखारियां थो जंहिं बि तव्हांखे ठीको ॾिनो आहे ज़िले काउंसिल वारनि ॾिनो हूंदो न ऐं तंहिंखे मां ॾेखारियां थो न उन्हनि खे बि त ही छेणा खणी तव्हां रोड खे ॾिना